असल में 2 मिनट मां तुंहिंजो मस्तानो न आहियां राणी। तुंहिंजो मस्तानो तुंहिंजो ई मुड़ुस मल्हार आहे। इहा हक़ीक़त आहे। हाणे जीअं तूं चए। ठीक आहे मस्ताना, मां तुंहिंजो इंतज़ार कंदसि। छा पई करे? कुछ भी कयां, तुंहिंजो कम। तूं ॼाण तुंहिंजो कम, मुंहिंजी तौबा। सब कुछ ॿुधाइण खां पोइ बि मूं तरफ़ निकिरी अचे थी, या त मूं मथां यकीन ई कोन अथसि त मां कूड़ थो ॻाल्हायां, या पोइ हू मल्हार सां हद खां वधीक नफ़रत करे थी। जेकॾहिं निकिरी आई त पोइ छा कयां? पनाह ॾियांसि, वरी वठी वञांसि पंहिंजे घर। हाणे समूरी जिंदगी ईअं ई भोगणी पवंदी। अम्मा केॾो समझायो, समूरी मिल्कियत चिपटी में तबाह करे छॾी, पर मूं अम्मा जी ॻाल्हियुनि ते एतबार ई न कयो। अम्मा सच चवंदी हुई, तुंहिंजो मामो वॾो ॼरको आ। छोरी छोरी हो तू मुखे ॼरको न चओ, ये मुंडी मरोटे छॾींदोसांइ। मारे छॾ मामा, पर तूं वाकई वॾो ॼरको आहीं। जातो जातो हिन छोरीअ जे वात ते टेप छोली हणी छॾीसि। हरू भरू मुखे होश मां थी कढे। केड़ो मां तव्हांखे होश मां कढां पई? मुंहिंजी समूरी मिल्कियत ता तबाह करे छॾी। अञा चओ था त मां अजायो वात पई हणां। ऐं कारनि ते घुमण जा ख़्वाब तो ॾिठा हा या असां? मूं कारनि ते घुमण खां तौबा कई, बस मुंहिंजा ज़ेवर मोटाए ॾियो। पैसनि सां गॾु इहे ज़ेवर बि चोराइजी विया हलिया। हाणे छा कयूं, किथां आणियूं? जातो जातो न छोरीअ खे इहा ॻाल्हि असांजी सम्झ में कान ईंदी, भली पंहिंजो भित सां मथो टकराए टकराए ॻाढ़ो करे छॾ। तॾहिं बि न छोरीअ जे रिठ वांगुरु बे 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 पई पवंदी। छॾीस हाणे बाहि ॾींस, छोरी कम कर पंहिंजो, हल। सच चवां थी तॾहिं तव्हांखे ॾुखियो पियो लॻे, पर बाबा वारनि जी मिल्कियत आईंदा तव्हांजी तिरी ते बि न रखंदसि। पोइ भले मां तव्हांखे वणा या न वणा। तौबा तौबा घिसी। मूं सम्झो त हीअ छोरी गुगदामा हिन खे ॻाल्हाइण कोन ईंदो, पर न साईं, हीअ त लौंकी मिर्च खां वधीक तेज आहे। हाणे तव्हांजो चटको ख़तम थी वियो आहे त तव्हां होश मां ई निकिरी विया आहियो। भले मामा तू कुछ भी चओ, जेसी ताईं मूंखे मुंहिंजा ज़ेवर न मिलंदा इहो पिटको हलंदो रहंदो। पिट हाणे पिट, हथ खणी पिट। जॾहिं तोखे चयोसीं त बाबा असांजे हड़ में हाणे का शइ न रही, पैसनि सां गॾु तुंहिंजा ज़ेवर बि चोरी थी विया, पोइ तुंहिंजी टी छो थी पई वई? असांजो राणा खान करे वियो अॻे ई ढींगो ढेरी, त असीं हाणे छा कयूं? चाचा खां त वॾो ॼरको तूं आहीं। असां बस घणी अजाड़ी न हण, ते बीठे बीठे फट न मारे छॾिया। यरको यरको ॿुधांसि जो यरको। इहो सॼो मसइलो मुंहिंजे न हुजण जे करे पैदा थियो आहे, ऐं हाणे हल बि मूंखे ई करणो पवंदो। हिक तरफ़ खां राणा खान दिलबर ऐं दादन खे छॾियो आहे, ऐं ॿिए तरफ़ खां वरी अकबर खान सुल्तान खे छॾियो आहे। हाणे जॾहिं बंदूकूं हलियूं न, वॾो नुक़सान थींदो। तव्हां ई सलाह ॾियो त छा कयां? मिठल दिलबर वारनि सां मिलियो ई? हा लाला, उन्हनि सां मिली चुको आहियां। उहे छेड़े लाइ तयार आहिनि। मिठल वॾा ज़िदी आहिनि, हू मुड़ंदा कोन। हू जेकॾहिं ज़िदी आहिनि न त घटि असां बि न आहियूं, पर मां चाहियां थो त जहिड़ो न थिए त बहितर आहे। उन मां अंदाज़ो लॻाए त दिलबर वारा पोइ हटंदा? पोइ छा उन्हनि खे छॾे ॾियो? हराम जी मिल्कियत न आहे। अॼु वरी उन्हनि सां ॻाल्हायां थो, ॾिसो तव्हां त छा था चवनि।
छोरी अलाए छा पई करे। अटे ऐं खंड में ज़हर मिलाईंदी अलाए छा। इन छोरीअ जो कयां त छा कयां, कीअं मुंहुं ॾियां इन छोरीअ सां मां। अम्मा इहो छा पई करे? खाधे जी शयुनि में ज़हर पई मिलायां। मज़ाक न कर अम्मा, तोखे कहिड़ी शइ घुर्जे पई त मां उहा तोखे ॻोल्हे ॾियां। मां भी मज़ाक कान पई कयां चाची, सोचां पई त खाधे जी शयुनि में ज़हर मिलायां। छा तूं इन खाधे जी शयुनि में ज़हर मिलाईंदी आहे? इहो खाधो तूं न खाईंदी आहे? हा, उहो त मां खाईंदा। असां सां गॾु त पोइ तूं बि पूरी थी वेंदी। चाची जीअण केर थो चाहे, मां भी मरण थी चाहियां, पर पहिरियां तव्हां सभिनी खे पूरो करे पोइ मां भी मरंदसि। तूं हाणे चरी थी वई आहीं, तुंहिंजो इलाज कराइणो पवंदो। सच में मां चरी थी वई आहियां ऐं मुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे, ऐं हाणे त उहो दिमाग़ तॾहिं सही थींदो जॾहिं मां तव्हां सभिनी खे ज़हर ॾेई पूरो कंदसि। असांखे ज़हर ॾियण मां तोखे छा मिलंदो? मूंखे छा मिलंदो? मुंहिंजी दिलि खे सुकून मिलंदो। तूं पंहिंजे सुकून जे लाइ असां सभिनी जा सिर खणंदीअ? हा, त पोइ मूंखे ज़हर ॾेई मार, मां मरण लाइ तयारु आहियां। बाक़ी ॿियनि जी ज़िंदगियुनि खे बख़्श, मां तोखे हथ थी ॿधां। ईअं बि सही आहे, त मां हाणे ई वञां थी ऐं तुंहिंजे लाइ ज़हर जो गिलास तयारु थी करे। छोरी त सच में ज़हर पई मिलाए। अची ही वठ, पी वठ, ऐं हा मुंहिंजो तोसां वाइदो आहे त मां ॿियो कंहिंखे बि ज़हर न ॾींदसि। तूं सच में चरी थी वई आहीं। तूं छा थी सम्झे त मां इहो ज़हर पी पाण खे मारींदसि? न, तूं चरी थी वई आहीं, सच में चरी थी वई आहीं। मूंखे बि ख़बर हुई त तूं मुंहिंजे हथ सां तयारु थियल ही गिलास न पीअंदीअ। इन जे करे मूं हिन में ज़हर न पर खंड मिलाई हुई। कीअं सम्झाए हिन छोकिरीअ खे? पाण सां गॾु मूंखे बि चरियो कंदी। चरी थी वई आहे, हीअ त सफ़ा चरी थी वई आहे। सियाणी मुंहिंजे घर जो सॼो कमु रुलियो पियो आहे, तूं हिते वेठी आहे, तोखे त का गणती ई कान्हे का। अदी कहिड़े वक़्तु मायूं ईंदियूं, कहिड़े वक़्तु सेरा थींदा, घर जो कमु कार संभाली छो नथी? सब कुछ थी वेंदो आहे त असां वटि सब कुछ थी वेंदो, ईअं जे होश मां न निकुर। छो तो फिकर करिए था तोड़ को सिज लहण दे तदकार ते कि ताजी तुझे आगुर ते ट्रकार कयूं जुमिरी वणदासी। सावणे तू फिकर न कर, रुगो असा के पहुंचण दे, ओ दिस त तुने पुट जो की थालायो सजायो कयूं। तवा के फत जा थाल भरे दीदुस, तवा अचो त सही न, ये 25 ते यूं राई तमे सजे गोठ जा राज भाग के खराईंदुस। तवा के खास नि जूटियूं कढी दीदुम त खाई ढो कजो।
बट वरियाम जी शादी आहे दिल ते खराईंदुमि सभिनीनि खे अदा सां वण भॼी भॼी असली मां थकिजी पई आहियां बस थोरो आराम कयां त पोइ अची तुंहिंजे घर अचां थी अदी ईअं न थिए तो मां वञा तो सुम्ही पए निंड वठी वञे ऐं शाम थी वञे असांजी तूं गणती न कर तूं हली को ॿियो कमकार कर ऐं हा पार त हुजे असांजी मुंहिंजो मतिलबु आहे ॿी संगत सां थींदी गंज थींदो अॼु छो था परेशान थियो वरियाम पुट जी सिक जी शादी आहे अरे खुली घोर कंदासीं खुली घोर कंदासीं अदा तूं फिकर ई न कर तोखे मुंहिंजी तरफ़ खां का बि मयार कोन मिलंदी अलाह करे चङाई थी वेंदी बटड़े जी शादी थी वेंदी तूं हाणे वञी भत जो कमु संभाल बाक़ी कमु मुंहिंजो आहे चओ थी हाणे मां हलां थो महल में अचण जी अरे राम खुदू तो जे खुदू चाचा खुदो केड़ा हाल थई थक तव छोरा वडा के बदतमीज आयो शायद नेड़ा ने तो राम अरे खुदू होश में ना है खुदू पिणे होदो मुजो खुदा बख्श नालो आहे खुदा बख्श यो बुधाए कदे है की है छो है छाजे लाए है असली चाची की है बेको नेड़ो मेहमान घर आयो है या तवा छोरा कदे भी कोन सुधरंदो आ खुदा करती नहीं आ खुदा उस्ताद जेकॾहिं चाचो ख़ुदा बख़्श चई सा न त 2 रुपया ख़र्ची भी दिया हां मुके केड़ी खबर खुदू मा वरी खुदा बख्श दियान देखा गोरा में हरू भरू 30-40 लख छो तो मुखा खर्च कराए फिलहाल तू पर किराए जी जगह वठ उन जो किरायो खणी मां भरींदुसि ऐं तू छोकरी दुआ के चइजाए त जगह मूं पंहिंजी वरती है बस अदा साईं तहां जी मर्जी है किराए वाली जगह वठी दियो या सवाल मां उते रहण लाइ तयार आहियां हिनर न बानो बेगम जा रोज नवा नखरा आहिनि राणा खान जेकॾहिं तोखां 40 लख ख़र्च करायूं बि ऐं ये छोरी दुआ गोराम सां गॾु न रहे त पोइ हरू भरू नुक़सान खाई जगह खपायूं राणा खान इन करे मूं तोखे मना कयो त फिलहाल जाइ वठण जी ज़रूरत नाहे अदी तो सुठो कयो पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियो जंहिं ॾींहुं मां पंहिंजो घर वरितो न उन ॾींहुं दुआ खे अलॻि वठी वञी रहंदुसि मां दुआ सां ॻाल्हाए छॾियो ऐं उन बि मूंसां रहण जी पक ॾिनी आहे गुराम तू चवी त मां तोते 30-40 लख खर्च करण लाइ तयार आ मां त ईअं सम्झी त अधु मूंखां कदो कढायो ऐं सुभाणे मूंखे मयार ॾी त आधे साईं मूं ते ख़र्च न कयो इहो सुठो थियो त मूं वटि पंहिंजी जॻह हुजे हा जेकॾहिं मूं वटि पंहिंजी जॻह हुजे हा त उन जा कागज़ सबूत वग़ैरह मां पंहिंजा अकबर खान खे ॾेखारियां उनखे चवां त मां बि घर घाट वारो आहियां ईअं हल्को फुल्को मामूली माण्हू मां बि न आहियां ऐं चवां न त तव्हां पंहिंजी छोकिरीअ खे मूंसां गॾु रहण जी इजाज़त ॾियो पर ख़ैर आहे जेकॾहिं पंहिंजी ख़रीदी न आहे त किराए जी बि हली वेंदी असां तो ई मूंखे सलाह ॾिनी ऐं तो ई मूंखे रोकियो हाणे तूं ॿुधा छा करणु घुरिजे चयमि न त ये 40 लख ख़र्च करण जी का ज़रूरत नाहे कूड़ा सूड़ा मिड़ी कागर खणी अकबर खान खे ॾेखारे छॾींदासीं अदा अकबर को ॿार आहे जो उनखे कूड़ा कागज़ ॾेखारींदासीं पर असांजो मक़सद इहो ई आहे त अदा गुराम खे का अलॻि जाइ वठी ॾियूं हा उहो पंहिंजी हुजे या पराई गुराम जो कमु त थी वेंदो न हुनखे राज़ी करे घर वठी अची राहेसि अरे मूं त चयो न मां तव्हां ते घणो वज़न कोन थो रखणु चाहियां किराए वारी जॻह बि वठी ॾियो गुलो तू ऐं मलार खटू खणाए ओताक ते रखरायो अदा 5-8 खटू काॾे वेठी 2 पयल आहिनि 2 खणी वठंदासीं सामान ठोयो न आहे 4 माण्हू पाड़े जा उन सां गॾु ज़रूर ईंदा इन करे खटू ज़रूरी आहिनि ठीक आहे दादा असां इहो कमु करे छॾींदासीं हींअर इहो कमु लाहे छॾियो दादा निकाह थींदो 12 बजे खां पोइ ऐं तव्हां हिन वक़्तु असांजे पोयां बाहि बारे ॾिनी घर में जॾहिं ॻोठ जूं मायूं आयूं त पोइ तव्हांखे घर में वञण जी जाइ मिलंदी अदा इहो कमु असांजो इन खां तव्हां छुटो पोइ असांजे मथां हींअर कढूं था या सिज लथे खां पोइ जीअं तव्हांजी मर्ज़ी पर 1-2 खटूं वधीक हुजनि जीअं खुटनि न दादा जेकॾहिं खटूं खुटियूं न त पाड़े में कढाए वठंदा तव्हां घबरायो न चल रात पाड़े में जागो आहे मूंखे हुते वञणो आहे मामी खे चओ त मूंखे पंहिंजा ज़ेवर ॾे अमा जेकॾहिं ज़ेवर पियल आहिनि त पोइ कुंज खे ॾेई छॾियो न ज़ेवर पयल आहिनि मिठल ज़ेवर किथे लिकाया आहिनि इहो पुछे चवी थी न त ज़ेवर पियल आहिनि बस पियल आहिनि पर ॾींदासीं कोन छा कंदी गिड़के वियो हूंदे
वॾो को जरको आई री छोरी बंदूक कहाणी छड़ी दो साहब बंदूक जेकॾहिं तो मूंखे इहो जरको जरको चयो बाबा सही त चवे थी तव्हां बि ज़ुल्म करे छॾियो आहे थोरे वक़्त में एॾी तबाही करे छॾी अथव बाबा सॼो ॾोहो मूं ते न ॾे हिन छोरीअ खे ॾे छोरीअ खे सॼो ॾींहुं इहा काड़ 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 कंदी पई वधे ॾेढीअ वांगुरु घर में पई टिपा ॾे काड़ 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 थोरो पण खे कुझु पिया चओ त इहा फूकिजी पियो वञे सबूत पोइ हाणे भला छा कयूं हा बाबा जेकॾहिं तोखे मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार कोन्हे न माणे खां पुछ हा भाई में असांजो को ॾोह कोन्हे कार कार करे हिन छोरी कारी वारा कख करे छॾिया मिठल सॼो ॾोह मूं ते मिठल ही ॿई पाण में मिलियल अथई जेकॾहिं मूंखे इहा ख़बर हुजे हा न त हिते अहिड़ी हालत आहे ऐं तव्हां सॼो ॾींहुं पिया था पाण में विढ़ो त मां हिन घर में पहिरीं न रखां हा हाणे त ख़बर पई न त हिन घर में केर बि सुकून सां रही कोन सघंदो मां त चवां थो त विझ कपिड़ा हे ॿ टे जोड़ा थेले में रातो वाह ॾे ठका हा बाबा जेकॾहिं तूं हिते रहंदे न तीअं टिंडणी अञा ज़ोर भरींदी तंहिं करे मुंहिंजा अब्बा महिरबानी करे तूं हाणे शहर हलियो वञ मां बि इहो ई चाहियां थी त अॼु जो अॼु मिठल शहर निकिरे ऐं मां बि हिन सां वञा मूंखे बि लाचार कोन्हे जो हिते वेही तव्हांजी ॼाड़ी ॿुधां मां काॾे बि नथो वञा हिते ई आहियां पर ख़ुदा जे वास्ते हाणे बस कयो सॼो पाड़ो खिलायो अथव अञा तव्हांजो पेट न आहे भरियो राणी ओ राणी अञा घणी देर लॻंदी देर ना आहे बस कॉकटेल आया थी I got the cash in the bag, stadium packed. Born a rock star in this life, gone live it up on the attack. Baby, I'm bad, I just wanna get caught up in this life. I'm crazy, I'm mad, doing no cap. Only God wants, so you better go live it up. Cash in the bag, stadium packed. Baby, I'm bad, baby, I'm bad. I just wanna stay bad, stay mad. Chip on my shoulder cause they treat me like an outcast. I ain't gonna take that, stay back. I'll be swinging hard till the hits come in all caps. I ain't gonna lay back, pray that someone's gonna help me. Ain't nobody like that. I ain't gonna wait, that's all fact. Give me one shot and I'll never get the throne back. I'm sick of being cautious, I'ma go cause something, can't stop this. I'ma steal everybody's lane, call it shoplift. Sick of hearing everyone complain when they thoughtless. Taste the pain, it's like हाणे चवंदी आहिनि त हिन चांहि में बि ज़हर आहे मां तोखे केतिरो सम्झाए सघां थी तुंहिंजो मुड़ुस आहे ॾेसि वञी पंहिंजे हथनि सां ज़हर उहो ॾियण जे लाइ त वञासि पई छा हा हिन चांहि में त पक्को ज़हर आहे मां चवां थी राणी तूं मासीअ खे छॾ तूं मूंखे चांहि आणे ॾे मां चांहि पी उतां किथे वेंदुसि अदा इंतज़ार में हूंदो कोई दिल में वेर रखे तो कह जो कह साचा कह जो कह साचा ये दुनिया दर्दन जो दरिया यार पूछे तो जात न काई प्यार दिल जो ठा प्यार दिल जो ठा ये दुनिया
दर्दन जो दरिया कोई दिल में बेर रखे तो कह जो कह साचा, कह जो कह साचा, ये दुनिया दर्दन जो दरिया, ये दुनिया, ये दुनिया, ये दुनिया दर्दन जो दरिया, दर्दन जो दरिया, दर्दन जो दरिया। ये दुनिया